मुके कमदारा आखिर खबर त पवे त आखिर तोखे बीमारी केड़ी आ? वाला बस मामा मरी तो ॾाढी तबियत ख़राब थी वई आ, वॾी हालत थी वई आ मूंसां। डॉक्टर ने ठुप जवाब ॾेई छॾियो, अलाए कहिड़ी बीमारी आ, मार पियो ॿुधाइनि बि कोन था। रेस अचे पियो छा? रेस काबू कान्हे, अचो अचो। शाबाश आहे तव्हांखे भाउ, आया हो पुछा करण। कमदार दे खबर तबियत तो सही नहीं बाबा डॉक्टर के देखा रहे सही हमने। हाँ उस्ताद फैज़ू, डॉक्टरनि खे त ॾसो अथमि पर कुझु कोन था ॿुधाइनि, मां मरण वारो आहियां। आखिर चवनि छा था डॉक्टर? कमदार आखिर चवनि छा था, कहिड़ी बीमारी आहे तोखे? अलाए कहिड़ी बीमारी आहे, ॿुधाइनि बि कोन था न, मार पइण लाइ किथे ई कहिड़ो ई आहे। तूं शाबाश थी बा, तूं बाहे पुछा करण। खबर त पवे त आखिर डॉक्टर चवनि छा था? रेस काबू आओ बस डॉक्टरनि खे तूं छॾ, बस मुंहिंजो आख़िरी वक़्तु अथई। हुकुम कर छा कयां मां तुंहिंजे लाइ? बस मुंहिंजो हुकुम कोन अथई, हिकिड़ो आख़िरी मुंहिंजी वसियत अथई। ईअं सम्झ त मां मरी वञा न जी त मुंहिंजे पोयां खत मां ज़रूरु ॾियारजे ऐं देगूं लाराइजे, ख़ैरात बेरात ज़रूरु कजे। अरे कमदार कुरान खानी देग जी केड़ी जरूरत आ? तू जने मरी वेंदे त तुंहिंजी मां वीडियो ठाहे उन जे मथां हणंदुसि, चङो भिटाई आऊं हलां थो। चङो भिटाई आऊं हलां थो। दोस्तों जेकॾहिं असांजी वीडियो तव्हांखे पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक करे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं हा बेल आइकन खे दॿाइण न विसारींदा, जीअं त असांजा सुठा वीडियोस तव्हां वटि जल्द मां जल्द पहुची सघनि। महिरबानी दोस्तों।